नासिन कोरंगी ॿिनि इलाइक़नि में बरसात सबबि मींहं जो पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे निज़ामुद्दीन भुट्टो। जी कोरंगी ज़िले में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात वसण सबबि जिते कोरंगी ज़िले जा मेन रोड सख़्तु मुतासिर थिया आहिनि, उते कोरंगी ज़िले जूं हेठियूं आबादियूं मेहरान टाउन, बिलाल कॉलोनी, गुलज़ार कॉलोनी, पवर ॻोठ ऐं ॿियूं आबादियूं जेके आहिनि उहे सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। मींहुं वसण सबबि के उहे इलाइक़ा जेके आहिनि उहे मींहं जे पाणीअ सां भरियल हुजण करे उतां जूं घिटियूं, रोड, रस्ता जेके आहिनि मुकमिल तौर ते तबाह थी विया आहिनि, जॾहिं त उतां जा मेन रोड जेके आहिनि उहे बि पाणीअ सां भरियल आहिनि। हिन वक़्त असां मौजूद आहियूं कोरंगी इंडस्ट्रियल एरिया वारे इलाइक़े मेहरान टाउन में, जिते जेको आहे उहो मींहं जो पाणी जेको आहे उहो घिटियुनि, रोडनि, रस्तनि ते हिन वक़्त बि भरियल आहे। हिन वक़्त असां मौजूद आहियूं कोरंगी मेहरान टाउन जे हिकु मेन रोड ते, जिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ मेन रोड आहे जेको कोरंगी लाइसेंस ऑफिस खां TCS गोदाम खां थींदो इहो शाह फैसल कॉलोनी पुल सां टकराइजे थो, जिते हिन रोड ते ट्रांसपोर्ट जेका आहे उहा हलंदी आहे, मुख़्तलिफ़ गाॾियूं हितां वहंदियूं आहिनि, पर हीउ पाणी भरिजण वञण करे हिते जेका आहे न उहा ट्रांसपोर्ट मुकमिल तौर ते बंदि आहे, जॾहिं त हितां जा शहरी जेके आहिनि रहवासी उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गाॾियुनि जी अचु वञु त सख़्तु मुतासिर थी आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन इलाइक़े में जेको आहे गप, पाणी ऐं कीचड़ सबबि जेको आहे मक्खियुनि, मच्छरनि जो आज़ार बि पिणु वधी वियो आहे, जंहिं सबबि हितां जा रहवासी जेके आहिनि कच्ची आबादी जेके हेठियां इलाइक़ा जेके सख़्तु मुतासिर थिया आहिनि, उते मलेरिया, डेंगी ऐं गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि जेको आहे उहो कर खंयो आहे। ऐं हिते हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया को बि मच्छरमार स्प्रे या का ॿियो जेके क़दम न आहिनि खयां, न ई हितां जेको आहे ज़िले इंतिज़ामिया को पाणी निकाल करण लाइ के इंतिज़ाम कया आहिनि। हितां जे रहवासियुनि जो चवणु आहे त हीउ लावारस ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। घर में जेको आहे उहो मींहं जो पाणी दाख़िल थी वञे थो, को बि ड्रेनेज जे सफ़ाई जो इंतिज़ाम न आहे, को बि पाणी निकाल नथो कयो वञे। हिन वक़्त बि मौसमियात खाते पारां वधीक बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। जंहिं बरसातूं अञा बि वधीक वसनि थियूं त हीउ इलाइक़ा जेके आहिनि उहे सख़्तु मुतासिर थींदा ऐं हिन इलाइक़नि में जेके आहिनि ख़तरनाक बीमारियूं कर कढंदियूं।